कार ख़बरों ने अपडेट के सिलसिले के वधाईंदे ठठो मां रिपोर्ट शामिल कंदासीं त टुंडो मोहम्मद ख़ान खां कराची हलंदड़ मुसाफ़िर वैन सिविल अस्पताल ठठो साम्हूं ठठेवासी बासर शख़्स डॉक्टर हैदर शाह पारां बीहारे मुसाफ़िर ऐं ड्राइवर सां नाज़ेबा गार करण बैदि पथराव करे वैन जा शीशा टोड़े छॾिया आहिनि, जंहिंजे नतीजे में मुसाफ़िर वैन में अॻियां वेठल हिकु औरत ऐं संस हंज में मौसूम ॿारड़ी सख़्त ज़ख़्मी आहिनि, जिन खे सिविल अस्पताल मकली में दाख़िल कयो वियो आहे। जंहिं बैदि मुसाफ़िर बस जे ड्राइवर मोहम्मद बख्श कोलाची ऐं मुसाफ़िर पारां साणनि थियल नाइंसाफ़ी जे अज़ाले लाइ सिविल अस्पताल मकली साम्हूं रोड ते मुसाफ़िर वैन खे रोड ते बीहारे सख़्त एहतजाज कयो। डॉक्टर हैदर शाह पारां बिलाजवाज़ असांखे गार गंद करे वैन जूं अॻियूं क़ीमती शीशो टोड़े नुक़सान पहुचाइण सां गॾु मुसाफ़िर वैन में अॻियां वेठल हिकु औरत ऐं संस सां मौसूम ॿारड़ो बि ज़ख़्मी कयो आहे, जिन खे इलाज लाइ सिविल अस्पताल मकली मुंतक़िल कयो आहे। हिन वधीक चयो त मथनि हमिलो कंदड़ शख़्स बाअसर हुजण करे पुलिस हुन ख़िलाफ़ कार्रवाई खां लाचारी आहे। हिननि घुर कई आहे त फ़ौरी तौर ते हमलेआवर डॉक्टर ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई